ॾाढी सुंदर घटना मूंखे यादि थी अचे। भक्तमाल जी कथा आई है, ॾाढी बढ़िया कथा। हिकिड़ा भगवान जा भक्त हुया, उन्हनि जो नालो हुयो हरिपाल। छा नालो भाई? हरिपाल। ॾाढे भाव सां भगवान जी भक्ति कंदा, पर भगवान खां बि वधीक उन्हनि जो भाव संतन जी सेवा में हुयो। संतन सां ॾाढो प्रेम हूंदो। जेके बि संत अचनि त उन्हनि जी खूब सेवा कंदा, खूब। कमकार छॾिजी वियो, सेवा वधंदी वई। पहिरियों त खूब धन हुयो, पर सभु लुटाईंदा विया। हिकु ॾींहुं अहिड़ो अची वियो कि पंहिंजे खाइण लाइ बि न रहियो, सभु संतन जी सेवा में लॻी वियो। पोइ ख़बर त अहिड़ा संत हुए, असां उन्हनि जी कथा पढ़ंदा आहियूं या ॿुधाईंदा आहियूं त ॾाढो आनंद ईंदो आहे कि कमाल आहे, भगवान जा अहिड़ा बि भक्त थिया आहिनि। हाणे पंहिंजे खाइण लाइ कुछ ना आहे, कोई दिक्कत ना आहे, पर कोई संत अची वेंदा न त नगर वासियुनि वटि वञी करे चोरी कंदा हुया। चोरी कीअं कंदा हुया? कंहिं बि भक्त जे घर कॾहिं चोरी न कंदा, कंहिं बि संत जे घर चोरी न कंदा। जेको भगवान खे मञींदो उन वटि चोरी न कंदा, जेको न मञींदो हुयो, जेको नास्तिक हुयो, उन वटि वञी करे चोरी कंदा। और चोरी करे छा कंदा? पंहिंजो पेट भरींदा न। जेको भी चोरी करे ईंदा न, उनजो राशन वठी अची करे सिधो संतन जी सेवा में लगाए छॾींदा। चओ हरे राम। एॾे भाव सां संतन जी सेवा। हिकु बार जी ॻाल्हि कि संतन जी टोली आई। टोली आने एकाद संतन, अनेक संत एक बार नगर में पहुता। उहे वञी करे सिधो उन्हनि दरवाजो खटखटायो। भक्त कंहिंजो नालो छा ॿुधायो मां? भक्त जो हरिपाल। भक्त हरिपाल जो दरवाजो वञी करे खटखटायो। एॾा संत ॾिसी करे गदगद थी विया। चयो भाग कि तव्हां पधारिया आहियो, प्रभु कृपा कई अथव। संतन चयो हा भाई, असां सभु हितां वञूं पिया, असां सभिनि खे बुख लॻी आहे, कुझु खाराईंदे? बाबा ही तो वॾी प्रभु जी कृपा है, तव्हां अंदर अचो, बिल्कुलु जरूर खाराईंदासीं। घरवारी खां पुछी कुछ आहे? घरवारी चयो स्वामी कुछ भी ना आहे, केवल जल आहे, ॿियो घर में अनाज त हिकु दाणो भी कोन्हे। भक्त हरिपाल चयो ठीकु आहे, हिकु कमु कर, संतन खे पहिरियों विहार, जली पियार, तेसि ताणी मां कुझु व्यवस्था करे अचां थो। काथो न काथो कीअं बि करे राशन वठी थो अचां, ऐं कमु पियो त चोरी भी करे वठंदुमि। मां व्यवस्था कयां तो, तूं चिंता न कर, तूं संतन जी सेवा कर, तेसि ताणी भजन कर। संत भी वेठा भजन करण शुरू कयूं। उन्हनि भी धुनी लगाई, भाई गोविंद बोलो हरि, गोविंद बोलो हरि। खूब भजन कयो संतन। हेॾे भक्त विया ॻोल्हण जे लाइ कि कंहिं वटि चोरी कयां भाई, जेको भक्त भी न हुजे, कोई संत भी न हुजे, भगवान खे मञण वारो भी न हुजे। चओ हरे राम। कंहिं वटि वञा त भगवान खे दया अची वई कि मुंहिंजा अहिड़ा प्यारा भक्त आहिनि जेके संतन जी सेवा जे लाइ पंहिंजो पाण खे चोर भी था चवाइनि। चोरी भी उन्हनि शुरू कई आहे। भगवान रही न सघिया। भगवान ॾाढो सुंदर रूप धारण कयो। भगवान बढ़िया हिकिड़े सेठ जो रूप धारण करे भगवान पगड़ी पाती, धोती कुर्तो पाए करे भगवान माला ऐं तिलक न लॻाया ऐं सिधो निकिता भगवान वैकुंठ मां धरती ते अचण जे लाइ। त माता रुक्मणी बीठी हुई। रुक्मणी माता पुछो प्रभु काॾे था वञो? अरे पंहिंजे भक्त जा दर्शन करण तो वञा। भगवान चयो, माता चए थी कि प्रभु स्वामी भक्त तव्हांजा दर्शन कंदा आहिनि कि तव्हां भक्तनि जा दर्शन? चई न, अरे अनोखो भक्त आहे, हिन जा मां दर्शन करण तो वञा। तॾहिं माता रुक्मणी चयो कि मां भी हलण चाहींदमि प्रभु, तव्हां सां मां भी भक्त जा दर्शन कयां। भगवान चयो ठीकु आहे, हलणो अथव न त हिकु कमु कजो, 16 श्रृंगार करे हलजो। हाणे खूब श्रृंगार कजो, सोन चांदी जेको हुजे सभु पाए हलजो। चए प्रभु ईअं छो? चई उहो पोइ ॿुधाईंदोमांव, पहिरियों तैयार थियो चङी तरह। ठीकु आहे, भगवान जी आज्ञा, माता रुक्मणी ऐं भगवान श्री कृष्ण ॿई वैकुंठ मां सिधो धरती ते आया। उन ई गांव में जाते केरु रहंदो? भक्त हरिपाल। कोई तिलक माला कुछ न लगायो। भगवान हरिपाल जी नजर पई कि अरे हे कोई त सेठ सेठानी बीठा आहिनि, इन्हनि खे पहिरियों कॾहिं ॾिठो भी ना आहे, ऐं कोई माला या कोई तिलक भी ना आहे। मतलब हे भगवान जा भक्त भी ना आहिनि, भगवान खे न मञींदा आहिनि। चओ हरे राम। हल भैया शिकार त मिली वियो। हाणे हिननि खे वञी करे लूटे करे जेको भी धन ईंदो काॾे वेंदो? संतन जी सेवा में। वया सिधो भगवान जे साम्हूं। ऐं भगवान भी ॾिसो जबरदस्त एक्टिंग भगवान जी। भगवान जहिड़ो कोई एक्टर भी कोन्हे हो भाई। भगवान अची चवनि था अरे भैया असांखे हिन फलाणे गांव में वञिणो आहे, तव्हांखे रस्तो ख़बर आहे? भक्त हरिपाल चयो मूंखे रस्तो त ख़बर आहे, मां पाण तव्हांखे वठी थो हलां, हलो। बैलगाड़ीअ ते वियो। बैलगाड़ीअ ते भगवान वेठा, माता रुक्मणी भी वेठी ऐं साम्हूं भक्त हरिपाल वेठो। अचानक विच रस्ते ते वञी हुन बैलगाड़ी रोके छॾी।
भगवान चवंदा क्यों भैया क्या हो गया? चई बस हमारा काम यहीं तक था। मतलब छा थियो भाई? चई भैया मां कोई तव्हांखे राहगीर नथो नजर अचां, मां हिकिड़ो चोर आहियां, तव्हां वटि चोरी करण आयो आहियां, मूंखे चोरी करणी आहे। चोरी लाइ मां तव्हांखे सहायता कई आहे, पंहिंजी बैलगाॾीअ में विहारियो आहे। चओ हरे राम। ऐं भगवान त सभु ॼाणनि पिया। माता रुक्मणी भगवान खे ॾिसी चए प्रभु इहो तव्हांजो भक्त आहे? हा, ये तव्हांजा भक्त चोरी भी कंदा आहिनि? भगवान मुस्कुराइनि था, चवंदा भाई चोरी छो कंदे? चई मूंखे संतनि जी सेवा करणी आहे। जल्दी जल्दी जेको जेको तव्हां वटि आहे सभु ॾियो, न त ॾाढो वॾो डंडो ॾेखारियो भक्त, न त डंडो पवंदो भाई, जल्दी ॾियो। भगवान त तुरंत तैयार थी विया, तुरंत जेको भगवान पातो सभु लाए ॾिनो। माता रुक्मणी खे इशारो कयो तूं बि लाए ॾे जल्दी। माता रुक्मणी भगवान खे ॾिसी टेड़ी अखियुनि सां चए अच्छा तॾहिं चयो 16 सिंगार करियल? हा, पहिरों ॿुधायो हां त जेके घटि क़ीमती आहिनि उहे पाए अचां, हे त अॼु मां सभिनि खां कीमती कीमती हीरा मोतियूं जड़ियल सभु पाया ई आहियां। भगवान धीरे सां चवनि था जल्दी जल्दी लाए ॾियो, डंडो नथा ॾिसो हुनजो? हा, केॾो मोटो डंडो खणी। हरिपाल चए जल्दी कयो भैया, संत वेठा आहिनि भॼन था कनि, जल्दी कयो, सभु लाए ॾियो। माता रुक्मणी बि सभु लाए ॾिनो। हिकिड़ी अंगूठी उन्हनि न लाथी। चओ हरे राम। हिकिड़ी अंगूठी उन्हनि न लाथी, उहो बचाए रखी, लिकाए रखी। भगवान ॾिसी वरितो त भगवान वरी साव करे भक्त खे चवनि था भैया असां तोखे सभु कुझु ॾेई वठो आहे, हिकु बार वरी बि तूं जांच करे वठि कोई अंगूठी रहिजी त न वई आहे। चओ हरे राम। तूं ॾिसी वठि भैया असां तोखे सभु ॾेई छॾियो आहे, वरी बि जांच कर कुझु हथ में रहिजी त न वियो आहे। माता रुक्मणी चए तव्हां अञा हुनखे ॿुधायो, हुनजो ध्यानु कोन्हे, तव्हां जबरदस्ती हुनखे ॿुधायो। उन ॾिसी वरिती अंगूठी आहे, उन चयो भक्त माता इहा अंगूठी मूंखे ॾे। माता रुक्मणी जिद कई कि न इहा अंगूठी मां तोखे न ॾींदी मैं भाई, जेको बाक़ी खपई सभु खणी वञ, इहा अंगूठी मां न ॾींदी मैं। तॾहिं हुन जबरदस्ती कई भक्त कि न इहा अंगूठी त मां खणी वेंदुमि। अरे भाई तोखे जॾहिं एॾो सभु कुझु ॾिनो आहे त हिकिड़ी अंगूठी छॾ न खणी, हिन में ई तुंहिंजो पूरो जीवन गुज़री वेंदो, सेवा कर वञी करे, हे अंगूठी छा कंदे? तॾहिं भक्त ख़बर तो छा चयो? भक्त चयो अम्मा तूं सम्झे कोन थी, तुंहिंजी हिकिड़ी इहा जेकी अंगूठी आहे न इहा बि एतिरी कीमती आहे कि न ख़बर केतिरा ई संत अची करे भंडारो करे वेंदा हिन हिकिड़ी अंगूठीअ सां। केतिरा ई संत भंडारो कंदा, इहा अंगूठी त मूंखे ॾे। जॾहिं भगवान इहो ॿुधियो त भगवान रही न सघिया, भगवान उते साक्षात प्रकट थी विया। चओ हरे राम। साक्षात रूप में भगवान अची विया। भक्त ॾिठो हरिपाल त भगवान खे प्रणाम कयो, प्रभु मूं ते कीअं कृपा कई अथव? तॾहिं भगवान चयो प्यारा मां तुंहिंजो भाव त ॾिठो कि संतनि जे प्रति तुंहिंजी एॾी निष्ठा, एॾी सेवा जे प्रति भावना आहे, श्रद्धा आहे, पर हिकिड़ी अंगूठी बि तूं पंहिंजे लाइ नथो खणणु चाहीं। हिकिड़ी अंगूठी ते बि तुंहिंजी नज़र आहे त इन जे लाइ कि इन सां कई संत भंडारो कंदा, भोजन कंदा, उन्हनि जी सेवा थींदी। इहो भाव ॾिसी मां रही न सघियुमि, तॾहिं तुंहिंजे साम्हूं प्रकट थी वियुमि। चओ हरे राम। भगवान पंहिंजे भक्त खे गले सां लॻायो। ऐं कीअं गले सां लॻायो? कीअं गले सां लॻायो भाई? जीअं प्यासे खे पाणीअ जी प्यास हूंदी आहे न, तीअं भगवान ईअं था गले लॻाइण ॼण भगवान खे पंहिंजे भक्त जी प्यास आहे, उनजे दर्शन जी, उनखे गले लॻाइण जी भगवान जी इच्छा आहे। ॾाढे प्रेम सां भगवान गले लॻायो ऐं खूब आशीर्वाद ॾिनो कि भैया हे सभु खणी वञ, सभु विकिणी करे तूं संतनि जी खूब सेवा कर। चओ हरे राम। त अहिड़ा भक्त, अहिड़ा भगवान। चओ जय श्री कृष्ण। त अहिड़नि संतनि जी, भक्तनि जी असां चरणनि में श्रद्धा रखूं। ॾिसो